दुई दुई लोचन पे खां ओ हाँ हर बिन और न देखा दुई दुई लोचन पे खां हर बिन और न देखा नैन रहे रंगुलाई अब बेगल कहन न जाई हमरा भरम गया भव भागा जब राम नाम चित लागा हमरा भरम गया भव भागा जब राम नाम चित लागा बाजीगर डंक बजाई सब खल्क तमाशे आई बाजीगर सांग सकेला अपने रंग रवाए अकेला बाजीगर सांग सकेला अपने रंग रवे अकेला कथनी कहे भरम न जाई सब कथ कथ रही लुकाई जाको गुरमुख आप बुझाई जाको गुरमुख आप बुझाई ताके हृदय रहा समाई गुरु किंचत कृपा कीनी ओ सब तन मन दे अरली कह कबीर रंग राता ओ मिलो जग जीवन दाता कह कबीर रंग राता मिलो जग जीवन दाता श्री राम श्री राम जारे ॾिसां तारी यार जो देरो परम संत कबीर साहब जो जाड़े मुझे अख खजे जाड़े भी मां ॾिसां बई अखियूं खणी करके दुई दुई लोचन बेखा हूं हर बिन और न देखा नैन रहे रंग लाई बस मुझे अखिन में इहो प्रेम हुजे गुरु ग्रंथ साहब में जाथे भी रंग जो शब्द अचे उते रंग जी माना प्रेम श्री राम मुझे अखियों भाव में भरजी करके परमात्मा जे भाव मोई परमात्मा जे ख्याल मोई परमात्मा जे इश्क मोई ये सजो नज़ारो थियो आहे श्री राम श्री राम वो चाहे थो असां आहियूं जेको भी इन संसार जो अस्तित्व आहे उन्हनि जे आसरे आहे अब बेगल कहन न जाई मां धारियो चवाई कंहिंखे
सब उहो ही ताहे, करता बि पाण भोगता बि पाण। हमरा भरम गया भव भागा, जब राम नाम चित लागा। तन आशा दीवार हाणे जेको नितनेम आहे उहो थींदो। आसा मेला चौथा आशा दीवार जी व्याख्या जो अॼु थोड़ो मौक़ो मिलियो आहे। आशा दीवार अमृत वेले करण जी छो इजाज़त आ? अहिड़ो वर्णन आशा दीवार में शब्द, छंत, श्लोक और पौड़ियों चैन के समाहित करके आशा दीवार जे गुटके के रूप ॾिनो वियो आहे। काथे बि अहिड़ो संकेत कोन्हे त आशा दीवार सुबुह जो कजे। श्री राम कंहिं भी शब्द में, कंहिं छंत में, कंहिं श्लोक में, कंहिं पौड़ी में। पर आशा दीवार सजी असांजे समाज ते ठहियल आहे। समाज में सुबुह खां वठी हिन जीव जी प्रक्रिया संसार लाइ शुरू थिए थी त असां कहिड़ी दृष्टि धारण करके असां संसार में प्रवेश कयूं। घर खां उथी करके ॿाहिरि वहिंवार में वञूं, संसार सां वास्तो पए, कहिड़ी दृष्टि धारण कयूं। अहिड़ो संकेत असांखे पहिरियों आशा दीवार जे छंत में गुरु रामदास पातशाह जन और पहिरियों ही जेको शब्द पढ़ियो हुयो आशा दीवार में कबीर साहब जो पहिरियों शब्द आहे और हे पहिरियों ही छंत आहे जंहिंमें इहा आज्ञा ॾियनि था। हाणे असां छंत खे श्रवण करे मथां उन में जेको ज्ञान भरियल आहे श्रवण कंदासीं। हरे अमृत भेने लूणा, हरे अमृत भेने लोणा, प्रेम सां पढ़ाए। हरे अमृत भेने लूणा, हरे अमृत भेने लोणा। मन प्रेम रतना राम राजे, मन प्रेम रतना राम राजे। मन राम कसौटी लाया, मन राम कसौटी लाया, मन राम कसौटी लाया, मन राम कसौटी लाया। कंचन सोयना राम राजे, कंचन सोयना राम राजे, कंचन सोयना राम राजे, कंचन सोयना राम राजे। रामन तन रंग चलूलिया, बाबा गुरमुख रंग चलूलिया। श्री राम राम, श्री राम राम, श्री राम राम, श्री राम राम। बाबा गुरमुख रंग चलूलिया, बाबा गुरमुख रंग चलूलिया। मेरा मन तन भिन्ना राम राजे, मेरा मन तन भिन्ना राम राजे। मेरा मन तन भिन्ना राम राजे, मेरा मन तन भिन्ना राम राजे। जन नानक मुश्क झकोलिया, जन नानक मुश्क झकोलिया, जन नानक मुश्क झकोलिया, जन नानक मुश्क झकोलिया। सब जन्म धन धन्ना राम राजे, सब जन्म धन धन्ना राम राजे, जन्म धन धन्ना राम राजे। हर अमृत भिन्ने लोणा, हर अमृत भिन्ने लोणा।
सतनाम सत श्री वाहेगुरु सतनाम सत श्री वाहेगुरु। आशा दीवार में सावन दर्शायो हर अमृत भिन्ने लोयणा हरी जेको असांखे पंहिंजे नाम जे रूप में असांखे हथ में आहे। हर अमृत जंहिंजो मृत्यु न थिए, नाम अमर आहे, नाम अक्षर आहे जंहिंजो नाश न थिए। श्री राम भिन्ने लोयणा असांजो अखियूं नाम में भिगियूं रहनि, नाम जे भाव में, प्रभु जे भाव में। हे प्रभु जी सिफ़त आहे सॼी जेका असांखे दृश्य में नज़र अचे थी। मन प्रेम रतन आहे। श्री राम राम उहो अखियुनि में अखियूं असांजी भिॼी थियूं तॾहिं, उन भाव में तॾहिं ईंदियूं जॾहिं हृदय में प्रेम प्रकट थींदो। प्रभु प्रेम जे रूप में असां में निवास करे थो। असां प्रकट कयूं, उहो काॾों ख़रीद न करणो पवंदो आहे, सिर्फ़ु अंदरों उन प्रेम खे, उन भाव खे प्रकट करणो पवंदो आहे। भाव में भगवान आहे, प्रेम में परमेश्वर आहे। मन प्रेम रतन आहे, प्रेम रतन स्वरूप आहे। प्रेम सूक्ष्म आहे, उहो हस्तामल करण वारी शइ कान्हे। इन जे लाइ उनखे तशरी ॾिनी वेंदी आहे कंहिं अस्तूल चीज़ सां। कंहिं बि सूक्ष्म चीज़ खे स्पष्टीकरण जे लाइ अस्तूल उदाहरण ॾियणो पवंदो। श्री राम स्वामी रामकृष्ण जन अहिड़ा अनेक मिसाल प्रकृति जा ओहो आशकर साण अकुल मुंडो ई ॻंढियो रहे, जेके असांजे वेदांत में स्वामी साहिब चयो, उनखे कुझु पढ़णो कोन पवंदो आहे। जॾहिं रामकृष्ण जा किताब पढ़ण मिलिया, एतिरा प्रकृति जा उदाहरण ॾिना अथऊं, भाई हिन संत पढ़ियो बि कुझु कोन हो। परमात्मा खे अस्पष्टी जेका ॾे थो, उहा अस्तूल सां ॾियणी पवंदी। हो कीअं थींदो सूक्ष्म खे अस्पष्टी ॾियण जे लाइ? त जेके उत्तम सर्वोच्च चीज़ आहिनि संसार में, उन सां भेंट करणी पवंदी आहे परमात्मा जे नाले जी, परमात्मा खे तशरी ॾियण जी। त हिते प्रेम खे रतन जो रूप ॾिनो। श्री राम श्री राम हर प्रेम रतन आहे। मन राम कसौटी लाया, मन में राम जे कसौटी ते उनखे कसे, राम सां मन खे कसे, माना मन में राम खे जपे। और मन छा आहे? ख्याल, ख्यालनि जो पुंज आहे। श्री राम श्री राम मन रूपी सागर में ख्यालन रूपी बुदबुदा उथदा ई रहंदा। आशान वासनान जो लहरियूं, कामनाऊं, तृष्णान रूपी कुन, इहे सभु मन में भरियल आहिनि। त हाणे उहो मन शुद्ध कीअं थिए? हे अवध्यामय संसार आहे, अज्ञानमय संसार आहे, ज्ञानमय संसार नाहे। ज्ञान जे आसरत खड़ो आहे, सत्य जे आसरे असत्य हे ॾिसण में अचे थो। हे विनाश आहे, अविनाश जे आसरे खड़ो आहे। श्री राम राम जीअं पाछो प्रकाश जे आसरे खड़ल आहे, नकुल असुल जे आसरे प्रकट थींदो आहे। त असां में जेके ख़्याल संसार जा आहिनि, इहे अज्ञानमय आहिनि। इनखे भगवान जे नाले सां शुद्ध करणो आहे, उनखे कसौटी ते आणणो आहे। ख़्यालनि सां ख़्याल खे कटबो, उनजी मलिनता ख़्याल सां शुद्ध थींदी। श्री राम विकारनि खे विनाश करे वीचार खे प्रकट करणो आहे। मन प्रेम रतना, मन राम कसौटी लाया। राम सां मन खे कसणो आहे, उनजे ख़्यालनि खे, पंहिंजनि खे जॾहिं कसजी वियो और मन शुद्ध थी पियो त छा थी पवंदो? कंचन थी पवंदो, सोन थी पवंदो। हाणे सोन त ॿाहिरों ॾिसण में अस्तूल आहे, हिते सोन जो भाव आहे, असांजो मन पवित्र थी पवंदो।
श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम। कंचन सोए ना जने मन पौतर थी पियो पर वो पैतर कहीं कयो छासा थियो गुरमुख रंग चलू लिया। गुरु जी मत वठी करके गुरु जो नाम वठी करके और मन में अभ्यास कयो से मन के शुद्ध कयो से अभ्यास सा श्री राम श्री राम। सुमिरण सा जप सा उनके शुद्ध बनायो से उन्हीं गुरमुख जो रंग भाव अलग रूप में प्रकट थींदो संसार में लोग उनके ॾिसदा पिया। जे मालाउनि जे शिरोमणी दाणे खे ॾिठो वेंदो आहे सरोच हूंदो आहे तीअं गुरमुख ईमानदार पुरुष ईअं नज़र ईंदो। गुरमुख रंग चलू लिया मेरा मन तन भिन्ना। मन ऐं तन ॿई भिजी पवंदा पंहिंजे नाम में यानी पंहिंजे इंद्रियनि खे बि और मन खे बि प्रभु लाइ अनुराग पैदा थींदो। सदाई भाईंदो पियो त मां मुख सां प्रभु जी सिफ़त कयां कननि सां प्रभु जी सिफ़त ॿुधां अखियुनि सां सदाई हरि रूप ॾिसां। सभ में श्री राम श्री राम। हरि जे पासे वञा हरि वारा कम कयां बस इन पासे वो भिजी पवंदो। श्री राम श्री राम। पोइ छा थींदो ये असांजूं जेके मुश्किलातूं आहिनि तन जूं मन जूं शोक चिंताऊं भव संकीर्णताऊं दुख कलेश मुश्क झको लिया जन नानक मुश्क झको लिया। मुश्किलातूं ख़त्म थी वञो। मुश्किलातुनि जो कारण असांजो अज्ञान दुख जो कारण असांजो अज्ञान। शोक आहे मन में त बि दुख आहे भव आहे त बि दुख आहे चिंता आहे दुख आहे संकीर्णता दुख आहे रोग आहे दुख आहे बुख आहे दुख आहे। श्री राम श्री राम। जंहिं क़िस्म जो असांखे पूर्णताई में अभाव आहे सुख नाहे दुख आहे। इहे मुश्किलातूं सभु ख़त्म थींदियूं और छा थींदो फल असांखे सभु जन्म धन धन्ना उहो जन्म धन्य बणिजी वेंदो। त मुंहिंजा प्यारा इहो जेको आदेश असांखे ॾिनो श्री राम श्री राम त असां पंहिंजे घर में बि पंहिंजे परिवार में असां पंहिंजे साईं खे ॾिसूं इन अखर खे ॿेली गीता खे विसारींदासीं राम राम पोइ असांजा दुख कलेश ॿेली न वेंदा। भगवान गीता में चयो जेको गर्भाधान करण वारो बिंदु आहे उहो मां आहियां। स्त्री पुरुष निमित आहिनि पर उहा प्रभु जे हथ में आहे। जॾहिं गर्भाधान में उहा बिंदु अचे पंहिंजी इच्छा जॾहिं थिएसि पाण खे प्रकट करण थी पाण ॾिसण आयो पंहिंजो तमाशो सूरत जो सुभान तुंहिंजो आदि मूल गर्भाधान खां ई भॻवानु खयो त पंहिंजी इच्छा सां आयो त उहो ई त प्रकट थियो आहे उन खे पंहिंजो पुटु सम्झणु। इहो नातो रहियो जेको तो वटि पैदा थियो आहे पुटु आहे पर उनखे नंढो न सम्झ उनखे भॻवान जो रूप सम्झ। जेको तुंहिंजे घर में स्त्री आई आहे उहा लक्ष्मी जो रूप आहे। भगवान विष्णु हरदम हर वक़्तु उन सां सलाह कई आहे उनजो नाराज़ पोइ कॾहिं न सठो अथई। श्री राम श्री राम। उनखे कॾहिं नंढो न सम्झो अथई त पहिरियों घर परिवार में उहा लक्ष्मी बि रतन जे रूप में हिकु प्रकट थी आहे। त मुंहिंजा प्यारा वरी जॾहिं घरों ॿाहिरि निकिरे संसार में दुकान ते अचे टपर ठहियल भगवान जा नसीब लिखण वारो तुंहिंजे मथे में भगवान और ग्राहक जे रूप में नसीब मोकिलण वारो बि परमात्मा तूं कंहिंखे ॿाह खां वठी सौदो न ॾेई सघंदो आहे। अहंकार न कर मां हे कमायो तुंहिंजो कम हो दुकान ते वञणु। श्री राम भगवान जो नाम रखी जेकी तोखे मिलियो आहे जेका वर्तण जहिड़ो वहिंवार ग्राहक में मिली साईं खे ॾिस। कबीर आप ठगाइए और न ठगिए कोई आप ठगिया सुख उपजे और ठगिया दुख होए। चई थो विझे हर हिक जे ज़बान जे वातो ईअं थो निकिरे कंहिं वक़्तु कंहिंखां पुछो बि वञे
जवाब इहो थो मिले मां बचन जे लाइ कयां थो। बचन जे लाइ तूं वहिंवार कर पर तूं कूड़ पाप कर, इहो बचन तोखे चयो आहे, अहिड़ी ॻाल्हि न आहे। श्री राम। सच सां वहिंवार नथो हले, ॾाढो भुलियल अखर आहे। सच बाबा अदृश्य रूप आहे, हस्तामेल करण वारी शइ कान्हे। उन जो प्रगट रूप सत्य जो धर्म आहे। तूं धर्म खे धारणो करके धंधो कंदे, पोइ तूं ॾिस धंधे जो नज़ारो। श्री राम। हृदय में प्रभु के रखी करके तूं धर्म के धारण कर। धर्म के पहिरियों हिस्सो ॾे पंहिंजे धन में। तूं धन खे भाईवारी नथो बणाए त तुंहिंजे धंधे जी रक्षा कीअं थींदी? नौकर खे चाहे तूं लख रुपया पघार ॾे, पर सॾिबो नौकर, उहो नौकर जी दृष्टि सां ई हलंदो। पर भाईवार जा ॿ पैसा बि जंहिंजी भाईवारी आहे, उहो भाईवार आहे। समानता में आहे, उहो धंधे खे उन तरीक़े सां ॾिसंदो। श्री राम। बाक़ी जेकी वणंदो आहे बाबा कढंदो आहे। न न न न न, इहा इजाज़त न आहे। या तूं मनमानी थो करे। संसार में पाण खे मथे ॾेखारण जे लाइ हिन अहिड़ो विहांउ कयो त 2 आइटम तूं मथे वधाई वेठो आहे। मां हिन खां घटि वञा। पर संत भगत जे बाजे ते 2 रुपया रखण लाइ हिकु ग़रीब प्रेम में उथी करे डुकंदो अची रखे थो, पर सेठ उहे 2 रुपया रखण अचे थो, उते हुनखे सम्झ नथी अचे। राम। धार्मिकता में उन रीस खे नथो वधाए, ॿाहिरनि ख़्यालनि खे, कूड़े शान मान खे, जिथे उनजी बरकत वधे उहो कमु नथो करे। मां जेको सुबुह भोग साहब महिल ॿुधायो, असांखे घुर्ज हूंदी तुंहिंजो विश्लेषण ॿुधंदासीं। हे थोपण वारियूं ॻाल्हियूं न आहिनि जेके सभा में कयूं वञनि। असां सभु गृहस्थी आहियूं। शास्त्रनि संतनि काई थोपण वारी ॻाल्हि न चई आहे त असां चयोसीं करोड़पति असां बणिजी वेंदासीं 1 साल में। इहो क्रम हलंदो। जीअं 3 पड़ाव पास करे 4थों करोड़पति आहे, तीअं पहिरियों असां जेके ग़रीब आहियूं, जंहिं ग़रीबनि ते कर्ज़ आहे, जंहिं सेठनि जो मां उन्हनि खे हथ जोड़ींदुमि, उन्हनि खे माफ़ कनि। ख़ुदा जे आसरे माफ़ कनि, भॻवान जे आसरे उन्हनि खे माफ़ कनि। जिन खे आहे ई कोन, वधनि ई कोन था, उहो ॾींदा काथों? श्री राम। जीअं उन्हनि खे असां तंग कंदासीं त उनजी आह न निकिरंदी त छा निकिरंदो? ख़ुदा तोखे ॾियण में छा खुटायो आहे, छा घटायो आहे? श्री राम। भाई तूं सम्झंदो आहे, ईअं हले चले थो त आख़िर फाटल कपिड़ा पाए छा ॾेखारे? आख़िर उनखे धीअ भेनर आहे, न्याणियुनि सां उथणो वेहणो आहे, हलंदो वीचारो पोज़ीशन सां। तूं कीअं थो सम्झे हुन वटि पैसो न आहे? हाँ, थी सघंदो आहे कोई 2-5% अहिड़ो दगाबाज़ बि थी सघंदो आहे जेको हुजण खां पोइ बि नथो ॾे, पर सभु ईअं न आहिनि। पर 4थों हिसो छॾे करे मुना % उन ग़रीब खे बि दुखाइण वारा आहिनि। तूं ईअं चयो आहे मूंखे पैसा ॾे, कीअं बि ॾे, वरी काॾों वठंदो, वरी उहो कर्ज़ खणंदो, काॾों ॾींदो तोखे? प्यारा त पहिरियों हुनखे माफ़ी कयो, पहिरियों धंधे लॻायोसि, तंहिंखां पोइ ग़रीब आहे हुनखे 5000 ॾिनासीं। असां हिते हरीश वाधवाणी साहिबु घुरायोसीं, जॾहिं साईं जो मंडल ठाहियोसीं। हुन चयो मां 60 कम सेखारींदुमि, जंहिंखे बेरोज़गारी आहे उन्हनि खे 60 कम मूंखे ईंदा आहिनि सेखारणु। उनखे 5000 चयो, मां 400 रुपए खां वठी हुनखे रोज़गार ॾिवाईंदुमि। पुटु 400 रुपए में तुंहिंजो रोज़गार हीअं थींदो। तूं ग़रीब आहीं त तूं करणु सिख, तूंखे परमात्मा वधाए। तव्हां साईं 5000 छो जो? मां कीअं पियो चए, मां उहो 400 खां वठी हुनखे सेखारियां, 5000 ताईं त 10 पड़ाव थी वेंदो हुनखे करण जो। श्री राम। पन्याकल त मां इहा इजाज़त ॾेई आहियां मान पुटु, जंहिंखे बि 15 या 20 हज़ार ताईं जंहिंखे बि घुरिजाए बेरोज़गार खे रोज़ी जो। हिते असां 5000 खां खणी शुरू कयोसीं, उहो उन नमूने सां करे। तंहिंखां पोइ ॾियण वारनि खे चयो वियो आहे, जेका सम्ती ठाही हुई आहे उन ग़रीब खे सेखारियो, अमृत वेले उथे। भाग जगाइण जी निशानी पहिरियों अमृत वेलो आहे। असां भाग खे धका हणूं था, जेके असां नौजवान खे भाग मिले थो, का वॾनि जी कमाई आहे जंहिंजे करे असां खाऊं था। भाग जगाइण जी निशानी पहिरियों अमृत वेले उथणु। उन महिल रोई करे प्रभु खे ॿाॾाए, बसि रोई करे प्रभु खे ॿाॾाए, तुंहिंजी प्रार्थना अॻिजी वेंदी।
इहो कर्म पहिरियों उनखे सेखारियो न त तोखे ग़रीब तूं वधी न सघंदो आहे वठी करके, तोखे असां केतिरो ॾेई सघंदासीं। राम श्री राम। तूं पंहिंजो साईं खे ॿाॾाए कुझु महसूस कर, मां कहिड़नि कर्मनि करके ग़रीब थियो आहियां। जॾहिं पोइ तुंहिंजी सेल हले तॾहिं उन सेल मां 1 रुपयो जंहिंखे दसवंत सतशास्त्रनि ॾसे छॾियो, उहो निजी धर्म जो आहे, तुंहिंजो न आहे, न त तोखे अञा दुख ॾेई वेंदो। कोई फ़र्क़ु न पवंदो। जिथे तूं बि रोज़ी रोटी खाईंदो त 100 में 1 रुपयो निकिरी वियो धर्म जे खाते, कोई फ़र्क़ु न पवंदो। श्री राम। मूंखे थोरो विश्लेषण कयां थो, पता कंहिं कूड़े दिलास में सम्झो करोड़पति अची वेंदा, 4 साल में अची वेंदा। ईअं असां 100 जो पड़ाव पास कयूं, पोइ 1000 जो, पोइ लख जो, ऐं किरोड़ अची वेंदो। न अचे 4 साल में ज़ामिन वेठा। इन तरीक़े सां इस्तेमालु करे ग़रीबनि खे पहिरियों जो कर्ज़ु चढ़ियल आहे, तो वीचारो वधंदो ई काथो। हुनखे कर्ज़ु न आहे, 5000 आहिनि, पोइ आस्ते आस्ते उन रुपए खे रखे कढंदो वञे उन रुपए मां। श्री राम। सतशास्त्रनि रहे से जे दान कढण खे बि फल न मिलंदो असांखे, इहो लिखियलु आहे। उहो आहे धर्म जो, असांजो न आहे। उन खां बाक़ी असां जेके कढणु शुरू कंदासीं। डोंगरोज महाराज असांजे हिन भारत जो पूर्ण संत हुयो, भक्ति स्वरूप हुयो पूर्ण पृथ्वी ते। हिन ते भागवत विख्यात श्री रामचंद्र जी डोंगरो जंहिं लिखियो आहे 20 सा। मां जॾहिं पढ़ियुमि शास्त्रनि में भई 10 हिसो ॾेवण में जेको कढे थो उन जो नालो शास्त्रनि रखियो, उहो शूमी आहे। सोचणो पइजी वियो, 10 हिसो बि शूमी आहे। जॾहिं भागवत पढ़णु थियो त हुन लिखियो 20 सा कढे, बसि। त 10 हिसो धर्म जो थी वियो, 10 हिसो बाक़ी ॿियो कढे। हुनखे गुप्त हलाइणो आहे, वरदड़ न ॾिसे। ॾींदड़ खे त ख़बर आहे मां ॾियां थो, उन 10 हिसे खे हलाइण बि आहे जेका वरदड़ खे ख़बर न पए। उहो तुंहिंजो आहे न, तुंहिंजे नाले कढण जो कोई प्रशन ई कोन्हे। श्री राम। 20 सा पूर्ण रूप सां कढे संत पंहिंजे भागवत में लिखी छॾियो। भावार्थ भागवत तव्हां पढ़ी सघंदा आहियो, विख्यात आहे। हिन खां मथे कोई ग्रंथ ई कोन्हे संत जे। हिकु हिकु तुक जेका असांखे ॿुधी जी अखि खोले थी। श्री राम। श्री राम। त मुंहिंजा प्यारा, थालियो ग़रीब एतिरो धर्म जो त कढे, जंहिंजे करे ग़रीब थियो आहे, धर्म कढियो न थिए। ग़रीब ते असांखे क्यास खाइणो आहे। जेको मां चयो 4थो हिसो धर्म जो कढणो आहे, त ग़रीबनि जे लाइ कढणो आहे। पर ग़रीब खे बि इहो सेखारिणो आहे, तूं पुट कढ। हरे राम। श्री राम। असांजो कोई विषय छॾियल कान्हे जेका सत्संगनि में ॿुधायल कान्हे। हिन वक़्तु अॼु 80 केसटो निकिरणो आहे वॉल्यूम जो। प्रेम सां असां ॿुधूं। श्री राम। श्री राम। मुंहिंजा प्यारा, करोड़पति 1 लख रुपया दान करे और 100 वारो 1 रुपयो दान करे, ठीकु आहे। जिथे ग़रीब 1 रुपयो ॾिनो, उहो 1 रुपयो पंहिंजो कमु कंदो। हिते हलाल और हराम जे धन कमाइण जी विषय न आहे। हिन विषय खे ध्यानु रखिजो, विषय बदिलजी न वञे ख़्याल में। रुपयो जिथे आयो उते रुपयो पंहिंजो कमु कंदो और लख पंहिंजो कमु कंदो, दो राय न आहे। पर ॾियण वारनि खे फल बराबरि मिलंदो, ॿिन्ही खे। इलाही वठण वारे खे जंहिंखे इहो ज्ञान आहे संत खे, त 100 पति रुपयो ॾिए थो और करोड़पति लख ॾिए थो, ॿिन्ही खे फल बराबरि मिलंदो, न मिलंदो? छा थियो भाई? हाँ, पर उते उन संत खे अवहेलना न करी आहे, त उहो रुपयो थो रखे, उन सां प्रेम घटि, ऐं जेको लख थो रखे उनखे प्रेम वधीक, ग़लति। या उनजे मुन में भलो पइजे थी वई। हुननि खे ॿिन्ही खे फल बराबरि आहे। पर जॾहिं संत वटि ओगड़ थिए, कोई लख रुपया रखे थो, उन सेठ खे जजे ख़ुशकी न कजांइ, तुंहिंजो लख हुनजे रुपए जे बराबरि आहे। तोखे हिन रुपए खां मथे फल न मिलणो आहे। जेतिरो हुन रुपए वारे खे फल मिलंदो ओतिरो मिलंदो। पर जिथे लख जी उगाड़ी थी, ग़रीब वेठो आहे, चवंदो जिथे लख था लिखजनि उते मां रुपयो छा रखां? ओहो, हुनखे ॾुखियाई पई थींदी। त उन ग़रीब खे उत्साहित करणो आहे, बेटा तो न कयो आहे तॾहिं तूं ग़रीब आहे, तूं रुपयो रख, तुंहिंजे हुनजे लख जे बराबरि आहे। सेठ खे ख़ुशकी न ॾियणी आहे और हुननि जो मन कमज़ोर न करणो आहे, हुनखे परेशान करणो आहे। तुंहिंजो रुपयो हुनजे लख जे बराबरि आहे, तूं रुपयो बि कर बेटा, तूं न कयो आहे। या त ॿियो तूं रोज़ी रोटी सॼे परिवार जे खाईंदो त रुपयो नथो कढी सघे। इहो रुपयो बि कर, तुंहिंजे लख जे बराबरि आहे, कर तूं। श्री राम। त मुंहिंजा प्यारा, उहो रुपयो कढंदो ईंदो, उन धर्म मां पंहिंजो कढंदो ईंदो, उहो धर्म हुनखे वधाईंदो। दसवंध निकिरी वेंदो, धर्म खे भाईवार बणाए, धर्म हुनखे विरधी ॾींदो। असांखे पैसा मंगण सां न मिलंदा, पलवन पाइण सां न मिलंदा, दोखे में न अचूं असां।
वो तो सभई सेठियूं थी वञनि 100 रुपए जो पलो पाए करे। असां बुद्धि खे खोलियूं, पंहिंजो ॿिज पोखियूं, पंहिंजी महिनत सां फल मिलंदो। श्री राम श्री राम। हा, ग़रीबनि जा संत आहिनि, उनखे आहे ई कोन वीचारो दयाऊं घुरंदो, आसीसां घुरंदो सदाई। हे त असां शिविर लॻी, जेके कैंप वारा अध्यक्ष बीठा, उनजो हिकु पिता जी अखियूं ॾेखारण हेठि बीठो। मां चयोमांसि साईं जा प्यारा डॉक्टर बीठा हा, तूं छो बीठो आहे? मां अखियूं ॾेखारींदुमि। मां बाबे जे नाले सां थिए थी तॾहिं तूं अखियूं ॾेखारण बीठो आहे। तूं सेठ आहे, वञी करे 10,000 ख़र्च कर न, हे ग़रीबनि जे लाइ शिविर लॻी आहे। तूं बाबे जे नाले जा आड़ वठी करे केरु बीठो आहे? जो पुटु अध्यक्ष हुयो हिते। सचाई चवण में का बुराई आहे? हे कंहिं बि शिविरियूं ग़रीबनि जे लाइ लॻनि थियूं या सेठनि जे लाइ? श्री राम श्री राम। तॾहिं चवणो पियो तूं सेठ वॾो बचाए करके दान में कर त तुंहिंजा दुख लहनि न। हो वीचारो आहे ई ग़रीब, तूं हुन ते क्यास खाओ न। तूं सेठ थी करके ग़रीबनि जूं कैंपियूं लॻाए न त तुंहिंजा दुख दूर थियनि। तूं महिरबानी किथे थो करे? पाण ते थो करे। तूं बीज थो बोयो, फल तोखे मिलंदो। मुंहिंजा प्यारा, अहिड़े तरीक़े सां तूं रुपयो कढी करके उहो 100 जो पड़ाव पास कंदे, हिकु साल में वधी वधी तूं हज़ारनि में ईंदे, ॿिए साल में हज़ारनि में वधी वधी भॻवानु तोखे जल्दी ओड़ो वधाए। तुंहिंजी भावना हुजे तूं लख में अची वेंदे, 3 पड़ाव पास कर करोड़पति न बणवे। सम्झ में आयो? इन थियोरी सां हले जेकी मां ॾिनी। पोइ ॾिसो हाणे रुपयनि में 100 में न अचे या हज़ारनि में न अचे, पहिरियों हुनखे बख़्शियो वञे। वीचारो कर्ज़ ई न लाहे सघंदो त उथंदो ई काथो वीचारो। तव्हां सेठियूं हुनखे बख़्शींदव ई कोन त काॾे वेंदो? नौकर जेको असां वटि रहे थो, उनखे पघार मिले थी, कंहिंखे 5 साल थी विया, कंहिंखे 10 साल, कंहिंखे 20 साल। पर जॾहिं न्याणी जो, भेण जो या हुनजो पंहिंजो विहांउ थिए थो, उन सेठ वटि 5-10 हज़ार खणे थो त मसाल में कटेसि थो। अरे साईं जा प्यारा, इहो कॾहिं लाहींदो? हुनजी हयाती पूरी थी वेंदी, मरी वेंदो त हुनखे बख़्शे नथो सघे 5-10 हज़ार। तुंहिंजे पुट जे बराबरि न आहे। तूं हुनखे बख़्शे छॾ, काई ॻाल्हि न आहे। तुंहिंजो बचा कार्ज थिए। तूं ॾिस, तोखे पुट खां वधीक उहो नौकर कमु ॾींदो जेकॾहिं न ॾे त। अहसासु खाऊं असां, तोखे ॿियो छो थो लॻे उहो नौकर? तोखे पुट बराबरि न आहे। तूं सेठ आहीं, पर नौकर खे नंढो करे ॾिसण लाइ इजाज़त किथे आहे? इहे हिकिड़ा साइड लफ़्ज़ रखियल आहिनि। ॿई हिक ॿिए जा आसरा पलवंदा। नौकर जो धर्म आहे सेठ जो अदब करणु। साईं सेठ तुंहिंजी महिरबानी आहे, इहो हुनजो कर्तव्य आहे। पर सेठ खे इहो सम्झणो न आहे त मां हिननि खे पाले रहियो आहियां। इहा न हुजनी त ख़बर पइजी वञे तूं कप फैक्ट्री कीअं हलाए थो, भठो कीअं थो हलाए। अलॻि अलॻि कर्तव्य आहे। बाक़ी दाइरो हुनजो पंहिंजो आहे, जीअं हले। रक्शे में चढ़ेंदो तूं, बरपिया ॾेसि थो, पंहिंजी ॿोले करके जेकी हुनखे वठिणो आहे वठे थो। पर जिथे चढ़ाई अचे थी, ओहो श्री राम श्री राम। त प्यारा मुंहिंजा, थोरो लही पओ न, उन वीचारे खे सहूलियत थिए। लहंदे उहो रक्शो तकिड़ो हलंदो, तुंहिंजो वक़्तु बि बचंदो, उनखे बि सहूलियत मिलंदी। पर न चाहे केतिरी बि तकलीफ़ थिएसि, मूंखे लहणो न आहे, एतिरो अहसासु खा न। एतिरी तुंहिंजे मथां महिरबानी कर न, तुंहिंजो टाइम बि बचे। श्री राम श्री राम। धर्म रख्यति रख्यते, समाज रख्यति रख्यते न। और जहिड़े हाल में प्रभु असांखे रखियो उन पोज़ीशन में रहूं। 12 ठाठ बाट में रहंदासीं, इहो असांखे समाज खणी न ॾींदो। राम राम। तूं जंहिंजो मित्र आहे, अगरि तुंहिंजो सेठ आहे, तूं ग़रीबी हालत में रहे थो, कपिड़ा मेरा पाए थो, तूं ॾिस, तोखे अहसासु। भॻवानु चए थो मां तोखे ग़रीब बणायो आहे तुंहिंजे कर्म अनुसार, पर तूं ॿाहिरों पंहिंजो ठाठ नथो छॾे। यादि रखजांइ, इहो समाज तोखे पैसा न ॾींदो, तोखे मित्र बि पंहिंजा न ॾींदो। पर जहिड़ो मां तुंहिंजो हाल कयो आहे, तूं उन ग़रीबी में रहो, उन मेरनि कपिड़नि में रहो, पाणे तोखे ॿिए खे क्यास पइजी वेंदो। छोड़े अदा हीअं छो, अबा मिले जेकी भॻवानु रखियो आहे, ईअं चई करे मन खे चाहे कर्मनि अनुसार थियो, उनखे अहसासु थी वेंदो, न मिली मां तोखे इन हालत में न ॾिसंदुमि। पर तूं ॿाहिरों ई पोज़ीशन बणाई बीठो आहे त ॿिए खे अहसासु ई छाजो थींदो। कूड़ ते संदरो न ॿधूं असां, सचाई सचाई आहे। मेरो आहे मेरो थी रहो, ग़रीब आहे ग़रीब थी रहो, पाणे ॿिए खे क्यास पइजी वेंदो। ग़रीब आहे त ग़रीब ॿाहिरों थी रहो न। मन करके ग़रीब त असांखे सभिनी खे इजाज़त आहे। कर कृपा जिसके हृदय ग़रीबी बसावे, ॿाहिरों ग़रीब शल ख़ुदा कंहिंखे न करे। इहो अभिशाप आहे, मां पहिरियों ॿुधायो।
गृहस्थी गरीब जायो न जायो। श्रीमद भागवत में लिखी आहे सन्यासी सेठियूं थींदा, गरीब बुख मरदा गृहस्थी कलयुग अहिड़ो ईंदो। सोचणो पइजो इहा ॻाल्हि भागवत कीअं लिखी। श्री राम श्री राम। पर न इहा पकाई अची वई त कलयुग छाखे चइबो आहे, जॾहिं मग़रिबी तिर्ज़ असां वटि अचे, अंग्रेज़ी तिर्ज़, दिलासनि ते असांखे हेॾो पैसा खणी बैंकनि मां खणी हीअं खणी हीअं खणी हीअं खणी, भॻवान जो आसरो ई छॾिजी वियो, भॻवान जो भरोसो ई छॾिजी वियो। भई न जेकी आहे असां इन मां कमायूं, असांखे इन में साईं बरकत वेंदो न, पर हेॾो बि पैसा वठी हेॾो बि वठी करके धंधो वॾो कयूं, हिन जहिड़ो कयूं, हाणे वधे अलाही हो तुंहिंजो उहे टपड़ फैल थी वञे। श्री राम श्री राम। हो मुंहिंजा प्यारा, जेकी आहे उन मां असां कयूं, पाणे वृद्धि थींदी। भॻवान असांजो मालिक आहे, उहो ॾिसे थो, जेतिरो परिवार ॾिनो अथई हुनजो नसीब लिखियो अथई, रोज़ी रोटी असांखे सदाईं ॾींदो, पर उन में जेकी बि आहे उन में असांखे धर्म जो हिसो बणियो रहे, न छॾींदो असांखे साईं। श्री राम। श्री राम। उदाहरण ॾियण ते पवां, मां कई कुझु ॾेई सघां थो, टाइम घंटे जे अंदरि प्रोग्राम करणो आहे। श्री राम श्री राम। त मुंहिंजा प्यारा, थोरे में सम्झंदा वञो, गुरमुख रंग चलूली आहे त असां ग्राहक सां कॾहिं ठगी करण जी कोशिशि न कयूं, छल कपट न कयूं, असां पाण खे ठगियूं था। हे प्रकृति में जेकी तूं बीज बोईंदे तोखे फल प्रकृति मां ई मिलंदो। सभई फैक्ट्रियूं तूं न हणाए सघंदो आहीं, हर वस्तुनि जी तोखे ॿिए में कॾहिं घुर्ज न पए। राम राम। तूं कंहिंखे ठगींदे तूं बि काथों ठगजी ईंदे, तूं कंहिंजी चोरी कंदे तुंहिंजी बि कोई करे वेंदो, तूं कंहिंखे दुखाईंदे तूं बि काथों दुखी थी ईंदे, तूं कंहिंखे सुख पहुचाईंदे तूं बि काथों सुखी थी ईंदे। राम श्री राम। हा बाबा, करतम भुगतम एकर करे सो एकर पाए, मोटी ते ही मिलना, दगा किसी का नहीं सगा कर देखो भाई, चिट्ठी लीनी ब्राह्मण ने नाक कटाया नाई। सतशास्त्रनि जा कई श्लोक आहिनि जंहिंसां दगा कंदे उन जी मोट तोखे मिलंदी। मन मेरे भूले कपट न कीजे, अंत निबेरा तेरे जीअ पै लीजे। ज़बान तुंहिंजी ॿोले, जेके मंदिर कानपुर में सभु कंहिं ॾिठो आहे, उते हिकिड़ो श्लोक गीता जो लिखियलु आहे, ईश्वर जी सची पूजा। जेके मंदिर जे ठीक अंदर एंट्री थियण सां दहिने हाथ जेका वेकर आहे उन में 4 पॉइंट्स लिखियल आहिनि, जंहिंमें हिकिड़ो पॉइंट आहे ईश्वर की सच्ची पूजा। छाखे चइबो आहे? मन वच कर्म सां ईश्वर जी सच्ची पूजा। कोई धन जो ख़र्च न, कोई शरीर जो कर्म करणु न, कोई वक़्तु सीड़ाइणो न, और ईश्वर की सच्ची पूजा। ॿुधणु चाहींदासीं असां? श्री राम। बिना टाइम सीड़ाए, बिना कर्म कए और बिना कहीं खर्च कए, मन में कॾहिं बि छल कपट न अचे। श्री राम। श्री राम। मन हर कंहिं शोक खां मथे रहे, और वाणी मुंहिंजी छल कपट न बोले, और शरीर मुंहिंजो चोरी न करे। बस या ईश्वर जी मन और वचन और कर्म सां सच्ची पूजा है। हथ तुंहिंजो कंहिंजी हंसा न करे, और वाणी में छल ऐं कपट न अचे, कंहिंसां दोखो न कर, पाण सां थो करे। त चयूं मुंहिंजा प्यारा, आशा दीवार इन जे लाइ आहे, ग्राहक में साईं जो रूप ॾिसी करके उनखे आदर ॾे। आओ साईं, बैठो साईं, सदाई उनखे सौदो ॾे पंहिंजे प्रेम सां। हरे राम। ये सभु तव्हां असांजा ग्राहक आहियो न। अचो साईं, वेहो साईं, जो आओ आदर ना कयो बे मुर्शिद बे पीर। इहो पहिरियों इहो आहे। श्री राम। श्री राम। श्री राम। पहिरीं सिख्या असांखे छंत में साहबनि ॾिनी त मुंहिंजा प्यारा, अखियुनि में भाव भिजाए, अखियुनि में हरि खे रखी करके, सिया राम मय सभ जग जानो, करो प्रणाम जोर जुग पानो हथ। पानो हथ, जोर माना जोड़े करे, जुग माना ॿई। श्री राम।
बाग में ॿुधायो बाबा ॾिसण में भॻवान न ईंदो आहे पर संतन चयो आयो उन में हरि आहे तॾहिं उहो आहे हरि न हुजे हुनजे अंदर में त हे न हुजे तूं इहो सम्झी करे हल हाणे आशा दीवार एको ओंकार सतनाम करता पुरख निर्भव निर्वैर काल मूरत अजूनी सैभं गुर प्रसाद जप आद सच जुगाद सचो है भी सच नानक होसी भी असां मेला पहला वार श्लोक नार श्लोक भी पहले मेले महले पहले के लिखे टुंडियास राजे की धुन श्लोक मेला पहला बलहारी गुर अपने दिवाली सदवार जिन मानस ते देवते किए करतन लागी वार जे सोचंदा उग वे सूरज चढ़े हजार एते चानण होंदियां गुर बिन घोर अंधार मेला पहला नानक गुरु न चेतनी मन अपने सुचेत छुटे तलवार जो सुनी अंदर खेत खेते अंदर छुटिया को नानक सोना फलिए फुलिए बपड़े भीतन विच सुहा फलिए फुलिए बपड़े भीतन विच सुहा पड़िया पीने आप साजियो आपीने वाह 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 रखियो ना दे कुदरत साजी करिया सड़वा वाह वाह बिठो चाओ दाता करता आप गुरुदेव वाह 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 करे बरसाओ तू जानो ही सब खेले से वाह 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 जिंद कवा करिया सड़वा वाह वाह बिठो चाओ वारियां वाह बलवारियां ओ वारियां वाह बलवारियां आपने आप साजियो आपने रचियो नाम दे कुदरत साजे कर आसम डिठो चाओ दाता करता आ तू तो देवे करे पसा तू जानो ही सबसे दिले से जिन कवाओ कर आसन डिठो चाओ कर आसन डिठो चाओ श्री हवाई आशा दीवार जो जेको क्रम हले थो अज 80 पद आहे सुखमनी साहब जो सदाई सुख ॾियण वारी आहे असां इनखे ठीक सां मनन कंदासीं त कई कोट पार ब्रह्म के दास 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 दिन होवत आत्म परगास होवत आत्म परगास हो दिन होवत आत्म परगास होवत आत्म परगास कई कोट तत् के बेटे कई कोट तत् के बेटे हाँ कई कोट तत् के बेटे कई कोट तत् के बेटे सदा निहारे को नेत्रे सदा निहारे को नेत्रे श्री राम राम हरे राम राम श्री राम राम हरे राम राम ओ सदा निहारे को नेत्रे सदा निहारे को नेत्रे सदा निहारे को नेत्रे सदा निहारे को नेत्रे कई कोट नाम रस पीवे 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 अमर भय सद सदई जीवे अमर अमर भय सद सदई जीवे अमर भय जीवे
कई कोट नाम गुण गावे, कई कोट नाम गुण गावे, कई कोट नाम गुण गावे, कई कोट नाम गुण गावे। आत्म रस सुख सहज समावे, आत्म रस सुख सहज समावे। श्री राम राम हरे राम राम, सुंदर श्याम श्याम श्री सुंदर, राम राम, राधे श्याम श्याम, राधे श्याम श्याम, सिया राम राम, सिया राम राम। आत्म रस सुख सहज समावे, आत्म रस सुख सहज समावे। ओ आत्म रस सुख सहज समावे, आत्म रस सुख सहज समावे। अपने जन को सास सास समारे, अपने जन को सास सास समावे, अपने जन को सास सास समारे, अपने जन को सास सास समावे। नानक होए परमेश्वर के प्यारे, नानक होए परमेश्वर के प्यारे, नानक होए परमेश्वर के प्यारे, नानक होए परमेश्वर के प्यारे। सुखमणि सुखमृत प्रभु नाम, सुखमणि सुखमृत प्रभु नाम। भगत जना के मन विश्राम, भगत जना के मन विश्राम, भगत जना के मन विश्राम, भगत जना के मन विश्राम। सुखमणि सुखमृत प्रभु नाम, सुखमणि सुखमृत प्रभु नाम। श्री राम हरे राम। ही जेको सुखमनी साहिब जे सत पदग में वालियम निकिरी चुका आहिनि, जंहिंजो नालो रखियो वियो आहे, छो जो कई कोट ते हे सॼो हलियो आहे। अनेक प्रकार प्रभु की रचना। मां थोरो उदाहरण ॾेई करके हिन खे अर्थ खे ज़ाहिर कयां। जीअं अघाड़े रहरा साहिब खां पोइ असांजा प्यारा साईं शिषपाल साहिब शर्मा जन उदाहरण ॿुधायो भई कंहिं सेठ चयो त मूंखे संत खे ॿुधाए पियो हे फैक्ट्रियूं आहिनि, हे आहिनि, त संत उहो दुनिया जो नक्शो ॾेखारियसि, भई हिन में ॾेखारे त साईं उहो तुंहिंजो ॻोठ काथे आहे? श्री राम। श्री राम। ॾिसण जे लॻो त उन में उहो परदेशी कोन हुयो। श्री राम। हेॾी वॾी दुनिया में बसि उनजो अहंकार दूर थियो। अरे छा ॿोले थो पियो? इन अहंकार जे दूर करण जे लाइ असांजो प्यारो परमानंद पंजवाणी साहिब छल न विसरे। प्रोफेसर साहिब विषय जी टॉपिंग ते गहराई सां उन विषय खे खणी वञे। ॿ टे जेके अभिमान आहिनि हिन शरीर जा उनखे निर्मूल बणाइण जे लाइ प्यारो छा चवंदो हो? भाई अगरि सुंदरता ते अहंकार अचे, भई मां सुंदर आहियां, त मां जहिड़ा सुहिणा मुंहिंजे घर में घणा, मां जहिड़ा सुहिणा हरीश नगर में घणा, मां जहिड़ा मां खां वधीक सुहिणा कानपुर में घणा, यूपी में घणा, भारत में घणा, विश्व में घणा। अड़े तुंहिंजो कहिड़े सुहिणाप जो अहंकार आहे? हा मां चवां मां बलवान आहियां, मां जहिड़ा बलवान मुंहिंजे घर में घणा, संदसि भाव पंहिंजी बलवानी में हरीश नगर में घणा। मां चाहींदी ते त मां धनवान, मां खां वधीक हरीश नगर में धनवान घणा, कानपुर में घणा, प्रदेश में घणा, भारत में घणा। तुंहिंजो अहंकार घणो? श्री राम। उन्ही ते जेको कॾहिं कॾहिं कोई सत्संग करण वारो चई विझे
बाबा माण्हुनि खे अॼुकल्ह सत्संग सां प्यार ई कोन्हे। ओहो, सत्संग सां कलयुग में एतिरो प्यार आहे, एतिरो प्यार आहे, मां जे लाइ उदाहरण पेश कयां। श्री राम। अॼु लखां ख़ल्क सत्संग में डोड़दी पहुचे थी। भगवान खे इहे दृश्य मिलंदा हूंदा जेकॾहिं कॾहिं सत्संग कंहिंजनि में पहुता हूंदा त। 3 घंटा शाम जो सत्संग आहे, 3 घंटा सुबुह जो सत्संग आहे, दौड़दी ख़ल्क पहुचे थी, मतलब जाइ मिले या शल अॻियो वेहूं असां। श्री राम, श्री राम। लखां ख़ल्क त असांजो इहो कंहिं बि शास्त्र जो इतिहास ई कोन्हे। श्री राम, श्री राम। गुरु लज रख दो, गुरु लज रख दो। श्री राम, श्री राम। श्री राम। गुरु सदाई लज रख दो, सदाई लज रख दो। मुंहिंजा प्यारा, सज कोटि अॼु ताईं कोई इतिहास कोन्हे जो कंहिं ऋषि मुनि वटि हेॾा हेॾा महान ऋषि मुनि आहे जंहिं वेद शास्त्र ॾिना त कंहिं वटि लख ख़ल्क गॾु थी हुजे सत्संग ॿुधण लाइ। हाणे हिते प्रश्न खड़ो थिए त अॼु जी आदमशुमारी घणी आहे, अॻे घटि हुई। राम। छड़ी महाभारत जी जंग लॻी आहे, सॼी विश्व खाली कोन थी वई, अलाए कई करोड़े ख़तम थी विया। जो चयूं हिकु खूणी लंघे वञे, जॾहिं सॼो खूह 60 खूह हथ 60 थियो खूह हेठि हुजे, उहो सॼी जंहिंजी धूल सां भरिजी वञे, तॾहिं हिकु खूण पास थी। पब्लिक न हुई। यादवनि जो कुल छड़ो छावंजाह करोड़ हुयो, हिकिड़ो कुल हुई, छा पब्लिक न हुई? पर अहिड़ो इतिहास कोन्हे जा त लख ख़ल्क कंहिं सत्संग में वही हुजे, सवाइ नेमशाणे जे 88,000 रखीशर गॾु थिया, बसि सवाइ हिकिड़े मिसाल जे। उहो पाण खां पुछे, तूं सतसंगी केतिरो थियो आहे, तूं सत सां अंदरि केतिरो जुड़ियो जो तो वटि ख़ल्क ॿुधण अचे। श्री राम, श्री राम। हाणे ॿियो पासो अचे त हिते तूं पंहिंजो ढोंग थो करे, ढोंग जो भाव माना पंहिंजी ताक़त थो करे त मां ई संत आहियां, सत्संग सां प्यार न आहे, त उन खे निर्मूल बणाइण लाइ हीअ अष्टबदी आहे। साईं जा प्यारा, अखियूं खोल जो मतां चए त कलयुग में कोई संत न आहे। या श्री राम, श्री राम। कई कोट आत्म ध्यान धार है। काथे बाबा सभई कूड़ थी वियो आहे, कलयुग में हे कोन्हे। उन जे लाइ सुखमनी में हिकु हिकु पद ॾेई छॾियो, जंहिंखे तूं इहो नामेन थियो बीठो आहे, न कई करोड़े आत्मा जो ध्यान धारे रहिया आहिनि। त साहिब चवंदा, कई कोट पार ब्रह्म के दास, कई करोड़े पार ब्रह्म जा दास आहिनि। और जेके परमात्मा जा पार ब्रह्म जा दास बणिया, दास माना जेको मने, दास जी शब्द माना आहे जेको मने। छाखे मने? परमात्मा असांजे हथ में न आहे, परमात्मा जो ज्ञान असांजे हथ में आहे। परमात्मा जे शब्दनि खे, परमात्मा जे ज्ञान जेको मने, उहो प्रभु जो दास आहे। जेको प्रभु जो दास आहे, पार ब्रह्म खे मने, और तिन होत आत्म प्रकाश, जिन गान खे मनियो उन जी आत्मा खे हृदय में प्रकाश थींदो। श्री राम। मने माना उन अर्थ खे पकड़े हृदय में, उन अर्थ में ही ताक़त आहे, अर्थ ही भगवान आहे। भगवान गीता में लिखे, जेको मुंहिंजे हिन शब्दनि जो अर्थ करे ॿुधायो, उन जी महिमा मां ई नथो कयां, जेको गीता जे ज्ञान जी। ओहो, अक्षरनि में जेको ज्ञान आहे उहो ई परमात्मा आहे। ॿियो कहिड़ो परमात्मा जो ध्यानु करणो आहे? शब्दनि जो ध्यानु करणो आहे, ज्ञान जो, शब्दनि जो। गुरु छा चई रहियो आहे, संत छा चई रहिया आहिनि? तिन हो त आत्म प्रकाश, उन जे हृदय में आत्मा जो प्रकाश थिए थो, उहो अर्थ प्रगट थिए थो। अर्थ सां, ॼाण सां, ज्ञान हिकु वॾो पावर आहे, ज्ञान हिकु वॾी शक्ति आहे जंहिंखे हृदय में आहे। माना उहो अर्थ, उन शब्दनि जो अर्थ प्रगट थी आयो, बसि इहो ई आत्मा जो प्रकाश आहे। कई कोट तत के बेते, जेके तत जा वेता आहिनि, आत्म तत्व जा वेता, उहो तत्व आहे आत्मा स्वरूप, आत्मदेव। सदा निहार एको नेत्रे, जेको उन तत्व खे सम्झा
उहो सदाईं पंहिंजे अखियुनि में उन परमात्मा खे ई ॾिसंदा। उहो तत्व ई त सभिनी में समायल आहे। श्री राम उन तत् सत जे आश्रय त हे सॼी सृष्टि आहे, हली रही आहे, उनजो अस्तित्व आहे। सदा निहारे एको नेत्रे, कई कोट नाम रस पीवह, कई करोड़े नाम जो रस पी रहिया आहिनि, कई करोड़े। श्री राम सीमा ई न ॾिनो। अमर भय सद सदही जीवे, वो नाम जो रस पी करके पंहिंजी अमरता प्राप्त करे था वञनि, और सदाई उहे अमरता जे करे जीअरा ई जीअरा, उनजो नालो अमर आहे। कई कोट नाम गुण गावह, कई करोड़े नाम जा गुणानुवाद गाई रहिया आहिनि, और आत्म रस सुख सहज समावे। नाम जा गुण गाई करके पंहिंजे आत्मा में उन रस जो सुख वठी रहिया आहिनि। श्री राम पिछाड़ी में सुकून साह में आखिरी फतवा में साहबन चयो, अपने जनकों सांस सांस संभारे, पंहिंजे प्यारनि खे पंहिंजे साह साह में संभारे थो। हाणे साह साह में छा संभारे थो? साह ई त उन जो ॾिनल आहे। जेको पंहिंजे साह में उन प्रभु खे यादि करे थो, हरे राम बस, त उन सां सॾ में सॾ छो न? उनजी शक्ति उन जे प्राणनि खे कीअं न मिलंदी? उहो पावर ताक़त कीअं न मिलंदी? या दम जी ताक़त आहे, प्राणनि जी ताक़त आहे। जिन प्राणनि में नाम जो नाम हले थो, जिन मन में नाम हले थो, उन मन खे शक्ति आहे। जंहिं चित्त में प्रभु जो चिंतन हले थो, उहो चित्त विक्षिप्त खां बची करके चित्त में शक्ति पैदा थिए थी, चेतनता जी। श्री राम हे मुंहिंजा प्यारा, अपने जनकों पंहिंजे प्यारनि खे सांस सांस संभारे, नानक उहे परमेश्वर के प्यारे। उहे परमेश्वर जा प्यारा आहिनि जेके पंहिंजे सांस सांस में नाम जो सिमरन कनि था। बसि मुंहिंजा प्यारा, त असांखे हिन सुखमनी जे पद मां इहो खणणो आहे, असां प्रभु जा प्यारा थियूं त बसि असांखे भउ ई कहिड़ो आहे, असांखे दुख कलेश कहिड़ो थींदो। प्रभु जा प्यारा थियूं त असां सांस सांस में नाम खे जपियूं। इहो ई संत असांखे नाम जपाईंदा विया आहिनि। बसि एतिरनि अखरनि सां मां आयल संगत सॼी खां जेका बि काई शेवा में भुल चुक घटि वधाई व्यवस्था में थी हुजे, पंहिंजो सम्झी करे उनखे श्री राम इन जे लाइ वरी शेवा खे स्वस्थ रूप बणाइण जे लाइ इहा मीटिंग शेवादारनि जी रखी वेंदी आहे। हिन वक़्तु आश्रम ते 34 ॿाहिरों शहरनि जूं समतियुनि जा नाला आया आहिनि। 6 शहर शायदि पोइ पहुता, मूंखे जेका हथ में लिस्ट ॾेखारियऊं 29 शहरनि जी, जंहिंमें 342 प्यारा असांजा ॿाहिरों शेवा वारा लिस्ट आयूं आहिनि। और तंहिंखां पोइ 6 शहरनि जूं पोइ ॿुधायूं। श्री राम धन्य आहिनि, धन्य आहिनि, उनखे धन्यवाद हुजे। पंहिंजो सम्झी करके अची पंहिंजे मेलनि खे मल्हाईंदा। ईश्वर उनखे अंतःकरण शुद्ध कंदो, ॿाहिरियों बि सदाई उन निष्काम शेवा कंदा, असीम फल ॾींदो। त इन जे लाइ वरी शेवा खे सुचारू रूप बणाइण जे लाइ उहा 11 बजे मीटिंग रखी वई आहे। उन को शिकायतां सुझाव पुछियो वेंदो आहे त कहिड़ियूं कमियूं आहियूं, उनखे दूर कयो वञे, अॻिना ते कीअं संगत जी पूर्ण तरह सां शेवा कई वञे, इहो हरदम ध्यानु रखियो वेंदो आहे। श्री राम धन्यवाद हुजे। संतनि जा वॾा आभारी आहियूं जिन अची करके पंहिंजो मेलो सम्झी उनखे मल्हायो आहे, कृपा कई थो। बसि एतिरनि अखरनि सां मां आशीर्वाद वठां थो। आईंदे मेले ते इहा मां जेका जानकारी ॾिनी त उत्तर प्रदेश जूं जेका शेवा शुरू कई आहे, प्यारो मुरलीधर मोहनलाल लधाणी अध्यक्ष आहिनि, जंहिंमें 100 खां मथे बेरोज़गारनि खे हितां उहा शेवा थी आहे। त सभिनी खे घुराए करे पंचायतुनि खे इहा प्रेरणा ॾिनी वञे त पंहिंजे पंहिंजे नगर में, नगर ते ॿार आहे समाज खे ॾिसण जो, विधवा आहे, ग़रीब कन्या आहे, बेरोज़गार आहे, एमरजेंसी कोई दुख आहे, काई गमी आहे ग़रीब जी, असां उनखे ॾिसूं। श्री राम श्री राम। और संत कंवरराम मंडल जेके भारत में आहिनि उनखे सभु संगठित करणु, इहा अॻिली नई सदी जी विषय आहे। प्रभु कृपा कंदो अहिड़ा शेवा जा कार्य करे असां पंहिंजे जीवन खे सफलो बणायूं।
श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जुग जुग भगत पाया पे रखदा आया राम राजे रखदाया राम राजे कार्यानंद कारणा का दुष्टर मारिया प्रहलाद तराया राम राजे दुष्टर मारिया प्रहलाद तराया राम राजे कार्यानंद का पीठ दे नाम दे मुखलाया राम जन नानक सार सेविया चढ़ाया लोक मेला पहला आपे बांधे साजन आपे पूरण दे निगली दुध समारे चुले चढ़े एक न्याली पैसों को ऊपर खड़े बिना सवारे नाल का जन का नजर करे दूजा आपे साजे करे आप जाई भी रखे आप किसी भी जन तो बाजे देखे दादा किसनु कहिए नान का सब कुछ आपे थोड़ी बड़े किया वरिया कुछ करना करना जा सो करता कादर करी दे दिया समा साई कार कमानी दुछोदी कन्ने पार नानके की बारी और दूजी नहीं जा करे जोत सैं रजा करे जोत सैं रजा वारियां वाबल वारियां वारियां बल वारियां थोड़ी बड़ी क्या कुछ करना सो करदा कादर कर्म दे जी हरे सवा साईकार कमानी दुर छोड़ी तिन्ने पाए नानके की बारी और दूजी नाई जाए सो करे जित से रजा श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्री 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 राम जय राम जय जय राम राम कृष्ण भगवान की जय बोल गुरु नानक देव की जय सतगुरु वसन घोट की जय सतगुरु साईं खोताराम राम साहेब की जय सच्चे साईं सतराम सतराम दास साहेब की जय अमर शहीद कंवराम साहेब की जय बाबा हरदास राम साहेब की जय बाबा साईं आसुदाराम साहेब की जय सर्व संतन महात्माओं की जय सर्व संतन को की पे जय। पे साधु तो बोलो शिव आयो लाल को कहो